तकरार ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा नवाब खान नैना खे माफ़ करे छॾींदो या तलाक ॾेई छॾींदो। जो हू तलाक घुरी रही आहे, हुनखे ख़बर आहे नैना खे ऐं तलाक वठी मूसा सां शादी कयां। छा मूसा जेको आहे उहो मीर खे माफ़ करे छॾींदो या मूसा शक कंदो त मीर चाल खेॾे रहियो आहे। छा मीर खे जेको आहे नवाब खान उन जे बारे में ॿुधाईंदो, हाकिम ज़ादी जे बारे में, मूसा जी भेण शाहमीर जे बारे में इहा राज़ ॿुधाईंदो। छा इहे राज़ मीर पुछी करे वञी मूसा खे ॿुधाईंदो ऐं माण्हू छॾाए ॾींदो। कंहिंसां मीर सचाई कंदो, नवाब खान सां या मूसा सां? कंहिंसां वफ़ादारी निभाईंदो? छा नवाब खान एतबार कंदो मूसा मीर जे मथां त इहे राज़ ॿुधाईंदो? सजावल खे मथां वञी ॿुधाए मीर भावल खे ॿुधाए, या वञी मीर मथां मूसा खे ॿुधाए? सभु कुझु नवाब खान कीअं ॿुधाईंदो? तव्हांखे अपडेट सां ॾियूं था दोस्तों इन एपिसोड में। पहिरियां वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, फेसबुक पेज खे बि फॉलो, लाइक, शेयर इन वीडियो खे बि ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तफ़सील सां कहाणी त मीर इन जे करे इहो मोटी आयो आहे नवाब खान सां वफ़ादारी निभाइण जे लाइ, मूसा सां निभाइण जे लाइ। हू इहे राज़ नवाब खान खां कढणु चाहे थो ऐं एतबार ॾियाईंदो। नवाब खान खे बि एतबार न आहे मीर ते, उनखे एतबार ॾियाईंदो ऐं पोइ इहे राज़ कढी मूसा ताईं पुॼाईंदो, इहे माण्हू छॾाईंदो। इहा कोशिशि करे रहियो आहे मीर। हाणे अॻिते इहा कोशिशि नाकाम थींदी या फेल थींदी, फ़िलहालु इहा कोशिशि करे थो इन जे करे मूसा सां निभाइण जे लाइ। बाक़ी जेको आहे तलाक कान ॾींदो नैना खे नवाब खान, फ़िलहालु उनखे क़ैद करे रखंदो। बाक़ी जेको आहे मीर मूसा शक करे रहियो आहे मीर ते, लेकिन हू यूनिस खे बि माफ़ कोन कंदो मूसा। इहा अॻी क़िस्त जी कहाणी आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।